दहशतगर्दनि पेशावर के निशानो बणायो आहे। पेशावर जी किसा ख्वानी बाज़ार में जुमे जी निमाज़ जे मौक़े ते जामे मस्जिद अंदर ज़ोरदार धमाके जे नतीजे में 30 निमाज़ी जेके आहिनि शहीद थी विया आहिनि ऐं 50 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन मां बि केतिरनि ई निमाज़िन जी हालत ॻणितीअ जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि खे पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल समेत ॿियूं जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त दहशतगर्दनि पहिरियां फायरिंग कई ऐं मस्जिद अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई। उन दौरान इहो शदीद नोयत जो धमाको थियो। इन धमाके जे नतीजे में 30 ॼणा शहीद थी चुका आहिनि, 50 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन खे पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल ऐं ॿियनि इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। लेडी रीडिंग इस्पताल जे ज़रियनि जो चवणु आहे त इस्पताल में जिन ज़ख़्मियुनि खे मुंतक़िल कयो वियो आहे उन्हनि मां बि अक्सरियत जेका ज़ख़्मियुनि जी आहे उन्हनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल समेत मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। दहशतगर्दीअ जी वॾी वारदात पेशावर मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पेशावर जी किसा ख्वानी बाज़ार जेको मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे, उन इलाइक़े जी मरकज़ी जामे मस्जिद अंदरि जुमे जी निमाज़ जे मौक़े ते शदीद नोयत जो धमाको थियो आहे। इन धमाके जे नतीजे में 30 निमाज़ी जेके आहिनि उहे शहीद थी विया आहिनि, 50 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन खे पेशावर जी लेडी रीडिंग समेत ॿियनि इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। वाक़े वारे हंध ते इमदादी कार्रवायूं बि जारी आहिनि। रेस्क्यू ज़रियनि तस्दीक कई आहे त 30 लाश जेके आहिनि उहे मस्जिद जे अंदरां कढिया विया आहिनि, जिन खे लेडी रीडिंग इस्पताल समेत मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। 50 खां वधीक निमाज़ी शहीद आहिनि। जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जी निमाज़ जे मौक़े ते पेशावर जी इन किसा ख्वानी बाज़ार जी मरकज़ी जामे मस्जिद अंदरि तमामु वॾो अंग हो माण्हुनि जो, जेके जुमे जी निमाज़ जी अदायगी जे लाइ मस्जिद अंदरि मौजूदु हुआ ऐं मस्जिद जे अंदरि ई ही शदीद नोयत जो धमाको थियो आहे। इन धमाके जे नतीजे में 30 निमाज़ी जेके आहिनि उन्हनि जे शहीद थियण जी तस्दीक थी चुकी आहे। 50 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन खे पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल समेत मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। किसा ख्वानी बाज़ार पेशावर जो मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे। कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे इन इलाइक़े में आहिनि। माण्हुनि जी तमामु घणी रश हूंदी आहे ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जी निमाज़ जे मौक़े ते तमामु वॾो अंग हो माण्हुनि जो, जेके निमाज़ जी अदायगी जे लाइ मस्जिद अंदरि मौजूदु हुआ, त उन दौरान ही शदीद नोयत जो धमाको थियो आहे। इन धमाके जे नतीजे में 30 ॼणनि जे शहीद थियण जी तस्दीक थी चुकी आहे। रेस्क्यू ज़रियनि पारां तस्दीक कई वई आहे त 30 ॼणनि जा लाश मस्जिद जे अंदरां कढी करे इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कया पिया वञनि। हिन वक़्तु बि इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल समेत ॿियूं जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि में एमरजेंसी लागू कई वई आहे ऐं पुलिस पारां इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। वधीक जांच बि कई पई वञे। इमदादी कार्रवायूं बि हलंदड़ आहिनि। इलाइक़े में शदीद ख़ौफ़ ऐं हरास छाइजी वियो आहे। दहशतगर्दनि जुमे जी निमाज़ जे मौक़े ते किसा ख्वानी बाज़ार जी मरकज़ी जामे मस्जिद खे निशानो बणायो आहे। जुमे जी निमाज़ जे दौरान ही शदीद नोयत जो धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 30 निमाज़ी शहीद थी चुका आहिनि। तस्दीक थी वई आहे 50 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन मां बि केतिरनि ई निमाज़िन जी हालत ॻणितीअ जोगी ॿुधाई पई वञे। पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल समेत समूरियूं जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इन मामले जो फौरी तौर ते नोटिस वरितो आहे ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तिबी इमदाद ॾियण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान धमाके ते शदीद ॾुख जो बि इज़हार कयो आहे। पेशावर जी लेडी रीडिंग इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। पेशावर जी मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में हिन वक़्तु एमरजेंसी लागू कई वई आहे। ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि खे इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। इमदादी कार्रवायूं हिन वक़्तु बि जारी आहिनि। पेशावर जो किसा ख्वानी बाज़ार मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे, जिते आम ॾींहंनि में बि माण्हुनि जी तमामु घणी रश हूंदी आहे। अॼु जुमे जे ॾींहं जे मौक़े ते जुमे निमाज़ जी अदायगी जे लाइ माण्हुनि जो वॾो अंग मस्जिद अंदरि ई मौजूदु हो ऐं इन मौक़े ते ई दहशतगर्दनि मस्जिद खे निशानो बणायो आहे। पेशावर जी किसा ख्वानी बाज़ार जे अंदरि मरकज़ी जामे मस्जिद में शदीद नोयत जे इन धमाके जे नतीजे में 30 ॼणा शहीद थी विया आहिनि, जंहिंजी तस्दीक थी चुकी आहे। 30 लाश मस्जिद जे इन मलबे मां कढिया विया आहिनि अंदरां। 50 खां वधीक निमाज़ी ज़ख़्मी आहिनि, जिन खे लेडी रीडिंग इस्पताल समेत मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल